कल पगड़ियुनि ते हिकु नज़ारो ॾिठो कि जेंट्स अलॻि वेहंदा आहिनि, लेडीज़ अलॻि। त जेंट्सनि में छा थींदो आहे, धुनी लॻंदी आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। इहा धुनी होॾां मायुनि में को जलेबियूं अची वियूं, उन्हनि पंहिंजे गुरूअ जा भॼन ॻाइण शुरू कया, गुरूअ जी महिमा जा भॼन। हाणे स्पीकर खणी अचण लॻियूं अथव, माइक बार बार हिन जो अचे, जलेबी महाराज कंहिंखे पगड़ी थी पाई वञे ऐं तव्हां पंहिंजो हिते बि एजेंडो पिया था हलायो। संत न चवंदो त ॿियो केरु चवंदो? त मां हुनखे अध्यक्ष खे सॾु कयो, पूज्य पंचायत जे अध्यक्ष खे, माधू चांदवानी। चयोमांसि हीउ छा पियो थो थिए, या तव्हांजी ज़िम्मेदारी आहे? हिते राम जी धुनी पई थी हले। जी हा मां चवान थो। उहो वियो ऐं उन्हनि खे ज़ोर सां दॿ कढियईं, चुप थी वियूं। छंडो लॻो, वरी शुरू थी वियूं। पोइ मां महाराज स्वामी खे चयोमांसि साईं हलो हिननि खे छंडो हणणु वेंदा न तव्हां हींअर? चई हा। चयोमांसि हलो मां बि थो हलां, मूंखे कुझु चवणो आहे। उन चई न साईं छॾियो न चओ हींअर न। पोइ हली आयमि, पर हितां त चई सघां थो न, तव्हांखे त चई सघां थो कि तव्हांखे अगरि अहिड़ियूं जलेबियूं मिलनि त धर्म जे ख़ातिर राम काज सम्झी करे टोकियो उन्हनि खे, नथा टोके सघो? छा तव्हांखे सत्य जो पावर कान्हे? छा धर्म तव्हां सां गॾु कान्हे छा? त उते ई स्टॉप करायो कि तव्हांजे पंथ जा भॼन छो था हलायो हिते? मृत्युअ ते पंहिंजे गुरूअ जी वञी महिमा उते ॻायो। त मूंखे हैरानी थी कि कंहिंजे लाइ पिया था कनि इहो? हिकिड़े फ्रॉड जे लाइ। उत्साह ॾेखारीनि थियूं, जोर सां ॻाइण, शर्म बि लाहे छॾनि। कंहिंजे लाइ? अरे एतिरो उत्साह, एतिरी हिम्मत राम जे लाइ ॾेखारियो न, राम काज जे लाइ। कॾहिं राम कथा जा गुण त ॻायो।